لاڙڪاڻي में زيبيسٽ طرफان 14 सालयानी ڪانوڪينشن जी तقरீब शहर के मकामी शादी हाल में कोठाई वई, जंहिंमें ज़ेबेस्ट जे चांसलर ऐं सिहत खाते जे सूबाई वज़ीर डॉक्टर अजरा फज़ल पेचू, बेबे आसिफा भुट्टो ज़रदारी, एंग्रो कूल माइनिंग जी जनरल मैनेजर नसीर मेमण ऐं ॿियनि महिमाननि तरफ़ां 107 कामयाब शागिर्दनि ऐं शागिर्दान में डिग्रियूं विरहाई वियूं, जॾहिं त शायदि 4 शागिर्दनि ऐं शागिर्दान खे बहितरीन कारकर्दगी ते गोल्ड मेडल ॾिना विया। तकरीब जी ख़ासि महिमान डॉक्टर अजरा पेचू ख़िताब कंदे चयो त ज़ेबेस्ट लाड़काणो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो ख़्वाबु आहे, जेको पंहिंजी साबिया माणे रहियो आहे। ज़ेबेस्ट में तालीम हासिल कंदड़ नौजवान मुख़्तलिफ़ उहिदनि ते पहुची मुल्क जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदा। हुन चयो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी तालीम लाइ कयल ख़िदमतूं तारीख़ी आहिनि। इन मौक़े ते डॉक्टर अजरा पेचू तरफ़ान नसीर मेमण खे मोमेंटो पेश कयो वियो, जंहिं ते आयल महिमाननि तरफ़ां मुल्क ऐं क़ौम जी तालीम ज़रिए ख़िदमत करण ते ज़ोर भरियो वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk